नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह में ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह जे खोखर में वासी ॿ ॿाहिरि परासरار बीमारी में मबतला हुकूमत ऐं सरन्दيء वारनि खां मदद जी अपील कई है। गरीब जो आवाज़ ॿुधो छो नथा, सुतल माण्हू निंड मां उथो छो नथा। गरीब जो आवाज़ ॿुधो छो नथा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।